नाज़रीन, तलहार में पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल मेन प्राइमरी स्कूल मेन गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि पारां सरकारी स्कूलनि में दाख़िला मुहिम वधाइण जे हवाले सां आगाही रैली कढी वई। रैली टिन्ही स्कूलनि जे उस्तादनि पारां स्कूल खां प्रेस क्लब ताईं कढी वई। रैली खे ख़िताब कंदे धणी बख्श निज़ामाणी, अकरम टालपुर, शरफुन्निसा जमाली, गुल सनोबर, नूर अहमद खटरी, ज़फ़रुल्लाह जमाली, बशीर अहमद मल्लाह, मुनीर चांग ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत पारां तालीम खे आम करण ऐं दाख़िला मुहिम वधाइण हिकु बहितरीन अमल आहे। तालके तलहार जे तमाम सरकारी स्कूलनि में मुफ़्त दाख़िला सां गॾु दर्सी किताब बि मुफ़्त में मुहैया कया पिया वञनि। तलहार ऐं भरपासे में रहंदड़ समूरियुनि बिरादरियुनि खे अपील था करियूं त पंहिंजे ॿारनि जे बहितर मुस्तक़बिल लाइ तालीम ॾियारनि, सरकारी स्कूलनि में दाख़िला कराइण असांजी भरपूर कोशिश आहे। तालके तलहार में तालीम खे उजागर करण सां गॾु तालीम खे आम करियूं। उन्ही हवाले सां समूरनि तालकनि जे स्कूल जे उस्तादनि सां गॾु आगाही ॾिनी पई वञे।